तकरार, है तकरार। चा पियो डोडा खुलियल रखो। असांजी अखियूं खुलियल आहिनि, खुद को न कर। तारे तरफ़ लाइटूं हंगा रहंदासीं, तूं चा पिया। सभिनि हमराहनि खे होशियार करे छॾियो। जेसीं ताईं सिज नथो उभरे को पंहिंजी जाइ न छॾे। हाणे ॿुधो पिया छा पिया चवनि? हा लाला, तो सही चयो। हिन वक़्तु नवाब खान जे ॻोठ मां चोरी करणु मुश्किल न पर नामुमकिन आहे। इहा ॻाल्हि हाणे सोट खे केरु सम्झाईंदो? जेकॾहिं मूं कुझु चयो न त विझंदो मुंहिंजे गीचीअ में हथ ऐं चवंदो त दुनिया जो बुज़दिल इंसान तूं आहीं। हिन वक़्तु सिजावल खान जो को बि ॾोन आहे। जेकॾहिं हुन फलांद में हिन वक़्तु को बि क़दम न खयो न त माण्हू हुन जे मथां खिलंदा ऐं हुनजो ठहियल ठाठो बि फिटी वेंदो। त ज़ाहिर आहे जेकॾहिं सोट पंहिंजो ढोर न मोटायो न ऐं चोरनि खे वाइखो न कयो न त पोइ कहिड़ो चोर आहे जेको सोट जे पाथारीअ ते पंहिंजे ढोरनि खे महफ़ूज़ सम्झंदो? इहो ई सम्झी नवाब खान सोट जी चोरी कराई आहे। हाणे निकिरण जी करियो, सिजू भरण वारो आहे, किथे असीं पकड़जी न पऊं। ठीकु आहे, हलण जी कयो, ॾींहुं थियण वारो। नैना जी मां, तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरण इहो सुठो न आहे। हाणे ॾिस माउ पीउ जी इज़त करी थी, ख़िदमत करी थी न। ॾिस इहा ॻाल्हि सुठी आहे न? हा हा, ॾीस अञा प्यार ॾीस, चाढ़ेस मथे ते। अम्मा तू छो थी सड़ी? मां सड़ा कोन थी, माण्हू खिलूं था कनि खिलूं। चवनि था कमदार जी धीअ खे घर में वेहण ई कोन थो अचे। माणे सही थी चए, हाणे तूं ॿाहिरि न ई रही। बाबा मुझे हिकड़ी त सहेली आहे, उन सां मिलण जे लाइ ॿाहिरि वेंदी आहियां, पोइ मुंहिंजे मथां हरू भरू शक छो था कयो? ॻाल्हि शक जी न आहे, माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं था कनि, माण्हू जा वात केरु बंदि कंदो? बाबा माण्हुनि जे करे मां पंहिंजे घर में वेही रहां, ॿाहिरि न निकिरां, जीअण छॾे ॾियां। छा थियो आहे तव्हांखे? छोरी पाण सां गॾु असांखे बि बदनाम कंदी, पर घर में कोन वेहंदी। अम्मा मां अहिड़ो को बि कमु न आहे कयो जंहिंजे करे तव्हांजी बदनामी थिए। बस हाणे बस, बां सां वात न हण। जेको असां तोखे चऊं था उन ते अमल कर। तोखे साहेड़ी सां कचहरी करणी आहे न, हुनखे हिते घुरा, ॿाहिरि न निकिरंदी कर। ॿाहिरि गाह जे बहाने निकिरण इहो मूंखे सुठो नथो लॻे। जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरी माणे खां मूंखां पुछी पोइ निकिरंदी कर, मथो न भाड़े विझाए। बाबा अम्मा बाबा अहिड़ो न हुयो अहिड़ो। मूंखे सॼी ख़बर आहे, बाबा जा कन तो ई भरिया हूंदा। मूं कन कोन भरिया थी मासे। तूं उन ॾींहुं ज़मीन ते हुई न त रेस तोखे घूरे ॾिसे पियो, पिणे खे उन ते कावड़ लॻी आहे। हाणे चयो अथई नैना खे ईअं ॿाहिरि न कढंदी कर। ओॾां त बाबा चवंदो आहे रेस ॾाढो शरीफ़ माण्हू आहे। पुट तव्हां इन सिजावल जे फॾनि में पहुचो था, केॾी महिल तव्हांजो सिर न खणाए छॾे। अमां आस्ते ॻाल्हि आहे, सोट अचे पियो। अब्बा सिजावल खान अच वे पुट वे। न चाचा विया कोन थो, घरां उतां जे लाइ निकितो, सोचो मां जे घरां थी वञा। अब चांहि तयार आहे, वे तूं मां पहले चांहि खणी अचां। न चाची चांहि कोन थो पिया। लाला कर ख़बर छा थियो? सोट जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि न, तव्हांजा हथ मुंहिंजे गीचीअ में हूंदा। इन ई करे इहे हवाल वञी अकबर ऐं सलीम खां पुछो। ठीकु आहे वज़ीर, जेको तोखे कमु चयो हुनजो छा थियो? हा सोट आहियां मां कोशिश में। कोशिश खां बहितर आहे त को अमली कमु कयो, उहो ई बहितर रहंदो। ऐं हा अॼु या सुभाणे मूंसां खे वठी मूंसां अची मिलायोसि, को ज़रूरी कमु आहे। इहो कमु हर हाल में थियणु घुरिजे। हुकुम ईअं थो हलाए,
असांजा नौकर हुजो। पुट ये सभु कम तव्हांजे पीउ जा अथव। सॼी माल मिल्कियत इन सिजावल जे हवाले करे असांखे उनजो नौकर करे छॾियो अथई। अब्बा इन माईअ जा इल्ज़ाम त हर भुर मुंह जे मथां पिया लॻनि। अम्मा को गलत कोन थी चए बाबा। अब्बा जेकॾहिं माणे सही आहे न ऐं तव्हां इन मिल्कियत ते पंहिंजो हक़ सम्झो था त लेटायो चवनि था सिजावल खान खे। सिजावल मोह न त पोइ केरु आहे हुनजे अॻियां पोयां। इन सॼी मिल्कियत जा वारस अवां ई थींदो। बाबा साईं ईअं ई कंदुसि पर मुनासिब वक़्त जे ताड़ में आहियां। शमीरा मूंखे इहा उमेद न हुई त को तूं मूं वटि ईंदे। मूंसां जेकॾहिं तो दोस्ती जो हथ वधायो आहे मूं तरफ़ त मुंहिंजो फर्ज़ थिए थो त मां बि हुनखे पाणी ॾियां। पर अक्सर सिधा ऐं शरीफ़ माण्हू चोरनि सां यारी रखण खां लवाईंदा आहिनि। यार असां त यार जी यारी सां ॿधल आहियूं, उनजे फेलनि सां न। बशर्त पंहिंजे फेलनि में मूंखे शामिल न कजांइ। शमीरा उन ई राति मजबूरी हुई तॾहिं ढोर तव्हांजे घर में छॾियमि ऐं असांजे करे तव्हांजे मथां मुसीबत आई। यकीन कयो त इहो पछतावो अञा हिन दिलि में आहे। हिन जो पछताव न कर, इहे मालूम वरसन थींदियूं आहिनि। शमीरा तव्हां ईअं लापरवाहीअ सां घुमंदा था वधो, इहो मूंखे सुठो नथो लॻे। जेको मसइलो खड़ो थियो आहे न उहो अञा ख़तमु न आहे थियो। कंहिं वक़्तु बि तव्हां सिजावल खान जे अताब हेठि अची सघो था। उन करे तव्हांखे थोरो होशियारी करणी पवंदी। मूंसां मसइला ज़िंदगी जो हिसो आहिनि। हिकिड़ा ख़तमु थींदा त वरी ॿिया शुरू थींदा। इन लाइ तूं परेशान न थी। बाक़ी जेकॾहिं मां सिजावल खान जे रुख चढ़ी बि वञा तूं बेखौफ़ रहिजांइ। मां मरी सघां थो पर तुंहिंजो नालो न खणंदुसि। शमीरा मूंखे मुंहिंजे नाले जी परवाह न आहे त को ज़ाहिर थींदो। खणी जो मुंहिंजो नालो अञा लिक में आहे पर पोइ बि सिजावल खान जो शक मूं मथां हूंदो। मूंखे सिर्फ़ु इहो ख़ौफ़ आहे त किथे वज़ीर जो नालो ज़ाहिर न थिए। जेकॾहिं न वज़ीर जो नालो ज़ाहिर थियो त पोइ सिजावल खान उन जी पूरी आकाह खे ख़तमु करे छॾींदो। छा वज़ीर सिजावल खान जे ॻोठ जो आहे? धारियो न शमीर, पर सिजावल जो सौट आहे। पंहिंजनि जी गद्दारी खां रब ख़ैर करे। शमीर खणी जो वज़ीर पंहिंजनि सां गद्दारी कई आहे पर मूंसां त भलाई कई अथसि। मुंहिंजो त दोस्त आहे न, त पोइ छा मां उनखे ज़ाहिर कयां त जीअं सिजावल खान उनजो झण बचो रुलाए छॾे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे मूंसां। शमीर ख़ुदा न कंदो त हाणे तव्हां मथां का अहिड़ी मुसीबत ईंदी, पर जेकॾहिं तव्हां मथां अहिड़ो को वक़्तु अची थो वञे त ऐं सिजावल खान जी मार तुंहिंजी वित ऐं वसियत खां जेकॾहिं वधी थी वञे त पोइ मुंहिंजो नालो भली खणजांइ। पर यार वज़ीर मथां पर्दो रखणु तुंहिंजो फर्ज़ आहे शमीरा। तुंहिंजी दुआ खपे मूंसां। बदन खणी वेंदुसि पर नाला ज़ाहिर न कंदुसि। यार शमीरा किथे किथे त असां बि हार मञी वेंदा आहियूं। पोइ चवंदा न आहिनि त बेवस उठनि ॿार छॾिया। जेकॾहिं नाला खयईं बि सही न तो मथां मयार न हूंदी।
हाणे ॾिसां थी तूं ॾींहों ॾींहुं पको थींदो थो वञी। ॻाल्हि इहा न आहे कमज़ादी, बसि थोरो ई कमकार वधंदा था वञनि। कम भली केतिरा बि हुजनि पर अॼु तुंहिंजो को बि बहानो न हलंदो। ॾिसा कमज़ादी, अॼु मां सौट जे कंहिं ज़रूरी कम सां थो, जेकॾहिं मां इन कम सां न वयमि न त सौट तोखे ई मूंखे ॾिसंदो न त बंदूक खणण में देरि कोन कंदो। हींअर तूं भली वञ वज़ीर, सुभाणे मिलंदासीं। पर इहो यादि रखिजे, मां को घर जो जूठो थाव न आहियां जंहिंखे तूं इस्तेमाल करे ईअं फिटो करे छॾींदे। जेकॾहिं मूंखे धोखो ॾियण जी कोशिशि कई न त उनजो अंजाम मौत हूंदी। हाकमज़ादी, मां इहो नथी चवां त तूं पंहिंजे सोटनि सां ॻाल्हाइण छॾे ॾे, पर एॾी वेझड़ाइप बि सही न आहे। तुंहिंजो भाउ बर्दाश्त कोन करे सघंदो। भाॼाई, मुंहिंजो पहिरियों घर त बर्बाद थी वियो, जंहिंखां तलाक वठी ऐं हिते पहुती आहियां। बाक़ी तूं छा थी चवणु चाहीं त बाक़ी ज़िंदगी बि मां ईअं गुज़ारियां? हाकमज़ादी, मुंहिंजो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त तूं ॿी शादी न कर। तूं पंहिंजो घर आबाद कर। जेकॾहिं तुंहिंजो रायो सोट ते आहे त पोइ मां तुंहिंजे भाउ खे चवां तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि तुंहिंजे चाचे सां कयूं। तूं हाणे मुंहिंजी वॾड़ी थियण जी कोशिशि न कर। जॾहिं उहो वक़्तु आयो न त अधे खे मां पाण ई सम्झाईंदसि, सम्झई न? अम्मा, जॾहिं पुफी खे तुंहिंजी शक्ल नथी वणे त छो थी ॻाल्हाईंसि? अम्मा, हाकमज़ादी जी पहिरीं बदनामी तुंहिंजो पीउ नाहे विसारे सघियो, जंहिंजे करे तलाक वठी अची हिते पहुती आहे। वरी बि बदनामी तरफ़ कदम वधाया अथसि, जेको तुंहिंजो पीउ बर्दाश्त कोन करे सघंदो। अम्मा, बाबा ॼाणे पुफी ॼाणे, इन भाउ भेण जे विच में तूं न ईंदी कर, न त अम्मा तुंहिंजी इज़त हिन घर मां ख़तम थी वेंदी। सोट, इहो कहिड़ो कमु आहे जो ख़ाली मोटंदो? हिकु निंधण खे ॿार खे त वठी अचिणो आहे। जेकॾहिं तोखे को मुंहिंजो कमु करिणो आहे न त वञी वज़ीर जो भरजलू थी ऐं जेको कमु चयो त मां सो करे अचो। इहो कमु त सोट केर बि करे सघे थो। जेकॾहिं को कमु न थियो ऐं को बहानो बणाए मूं वटि वापसि आयो न त हुनजे मथे में धूड़ विझंदे मां देरि न कंदुसि। सोट, तव्हां तरीअ ते बिजतो घुरंदा आहियो, पर ईअं न आहे हूंदो। हर कमु पंहिंजो महल ऐं मौक़े मुनासिब सां थिए। बुज़दिली जा बहाना आहिनि। जेकॾहिं माण्हू को बहाना करे पंहिंजी बुज़दिली लिकाए त मूंखे उन माण्हू ते ॾाढी चिड़ वठंदी आहे। हिन वक़्तु मां वञा थो बहावल जे छोरे शामिर खे खण। जेकॾहिं मां हुनखे ॿधी ते न खणी अचां न त मूंखे न मञिजो। सोट, इहो कहिड़ो वॾो कमु आहे? हिकु निंधण को ॿार आहे जंहिंखे वठी विहारे ॾे, वठी ईंदे ॿियो छा कंदे? हाँ, निंधण को ॿार। हलिया वे वटियाणे ॾेखार वे। पर हिकिड़ी ॻाल्हि मुझे चङी नमूने सां ॿुधी छॾ। वो निंधड़ को आहे न, उन निंधड़ खे जेकॾहिं खणी न आणे त पक ॼाण लाला त मां तोखे निंधड़ को ठाहे छॾींदोसि। ऐं तोखे पर हलो वेहो तव्हां बि, वे गाॾी में वे तूं बि। न वज़ीर, कॾहिं बि न। मां तुंहिंजे करे हली सिजावल ख़ान सां मिलां, इहो कॾहिं बि कोन थींदो। यार मूंसां हिकु चक्कर हली जेकॾहिं तूं सोट सिजावल सां मिलंदो त कहिड़ो ॾोह थी पवंदो? मां हली सिजावल ख़ान सां मिलां, पोयां केरु वञी चूणी खणे त पोइ ॾातल ख़ान छा सम्झंदो त मां हुन सां ॿिटी पॉलिसी पियो खेॾां। हिकु तरफ़ हुनजो वफ़ादार सॾायां पियो ऐं ॿिए तरफ़ सिजावल जे दर जो सलामी आहियां। इहो कमु मूंखां वज़ीर कॾहिं बि कोन थींदो। मूंसां
सोट सिजावल खान मुते ज़ोर भरियो आहे त तूं कीअं बि करे मूंसां खे मूं वटि पहुचाए। जेकॾहिं तूं न हलंदे त सोट त मुंहिंजी दिलि ते बेइज़ती कंदो। तूं पंहिंजे सौट खे सिधो ऐं साफ़ चई ॾे त मूंसां सां मुंहिंजो को बि वास्तो कोन्हे को, त पोइ मां उनखे हिते कीअं वठी अचां? सौट खे त पूरी पक हुई त मां तोखे उताग ते वठी हलण में कामयाब थी वेंदुसि। वज़ीर, मूंखे त तुंहिंजी बेवकूफ़ी ते हैरत थी थिए। सिजावल खान इहो ॾिसण थो चाहे त तुंहिंजा ऐं मुंहिंजा केतिरा वास्ता आहिनि। जेकॾहिं न मां तोसां गॾिजी सिजावल सां मिलण हलियुसि त उनखे पूरी पक थी वेंदी त मूंसां गॾु चोरीअ में तूं बि आहीं। ऐं इहा ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में त वेहे ई नथी। तूं पंहिंजी खॾ खोटण जे लाइ मूंखे वठियो थो हलीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न मूंसां, हण सौट खे बंदूक। चङो, मां हाणे हलां थो। वज़ीर, तुंहिंजे सौट खे केरु ईअं त चोरनि जी नानड़ी नाहे छॾींदो न। ज़ाहिर आहे उन वटि वॾा गुर अथई, ऐं जेतिरो थी सघई न पंहिंजे सौट खां बचंदो कर। भलाई थींदी। अमा आगुर ते अजायो एॾा दड़ा न हण। जेका रिली अध में छॾी थी न उनखे वञी सुब। अम्मा तूं हाणे ख़ुशि थी थी त मां घर में वेही रिलियूं सिबंदसि। नैना ओ नैना, किथे मां तुंहिंजे इंतजार में बीठी आहियां। ऐं छोरी ॿाहिरि कोन थी हली छा? हिन साड़ सड़ीअ खे नथी ॾिसी? बाबा जा कन भरे भरे मूंखे घर में विहारे छॾियो अथई। कैद करे छॾियो आहे? घर में कोई कैद हूंदो आहे छा? या तो के सां जंजीरूं ॿाराए कैद करे छॾियो आहे? अम्मा तुंहिंजो अंदर न तॾहिं ठरंदो जॾहिं मूंखे जंजीर लॻंदा। छोरी हाणे मां हलां थी। जेकॾहिं तुंहिंजो ई तुंहिंजी मां जे जहिड़ो थी वियो न, ही सॼो ॾोह मूं ते ईंदो। पाड़े वारा चवंदा इहा हलीमा ई हुई जो हिन ॿिन्हिनि खे विड़ाए हली वई। हलीमा तूं हाणे हितां वञ। अम्मा मछरी लथई मूंसां गॾु तुंहिंजा बि न वार पटे। अम्मा मां एॾी बि छिती न आहियां जो पराई न्याणियुनि जे वारनि में हथ विझंदसि। पाड़े जी न्याणियुनि जे वार नथी पटी, बाक़ी धीअ जा वार पटींदी। मां सम्झां थी त मुंहिंजे वार पटराइण जे चक्कर में मां हाणे हलाई थी। शाम में मिलंदासीं। सुबुह जी या शाम नैना कोन मिलंदी हाणे तोसां, ये घर में ई हूंदी। अम्मा तूं हाणे घणो ख़ुशि न थी? मां अॼो को ॾींहुं घर में आए अचे बाबा शाम जो मां पाणे ई उनखे मञाया। सुबुह जो सवेरे नैना ॿाहिरि हली वेंदी, घर में वेंदी। बीह हिते, कार पोते कर। शामिरा अलाए सिक्का टोड़ींदा अलाए ॿधी खणी वेंदा। हेॾे अचण जी तकलीफ़ करी थो या असां तो तरफ़ अचूं? नहीं मां तव्हां तरफ़ ईंदुसि, नहीं तव्हां मूं तरफ़ अचिजो। जेकी ॻाल्हि थिए हितां ई कयो। छा अटिजी थो? खूह में टपे ॾियण सां तव्हां हुनखे दिलेरी सम्झंदा आहियो छा? टे हेॾा सारा मुड़ुस माण्हू आहियो छा अकेले जो सिर खणंदो या? लाला छोरो कोन ईंदो ईअं। नथो हले त पोइ पोयां था हलूंसि। पोयां बि केसि ताईं ईंदो? ॻोठ ताईं? ॻोठ ताईं न, तुंहिंजे घर ताईं। अच्छा चङो चुप ॿुधाए छॾी त घर त न वञा। अरे ॾिसो छा था, अचो मूंसां। बी 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 मां धनार आहियां, धनार। ख़्याल सां अचिजो पोयां, वठि कोन ईंदोसांव सवलो ईअं। अरे बीह बीह। लाला हिन जे पोयां भॼण फज़ूल आहे। हल त वापसि हलो। हलो
वॾा आया शबीर खे पकड़ण वारा। हलो कमदार वॾा, घर में अटो कोन्हे, हीअं करजो रेस जे गोदाम मां अन जी बोरी खणी असांजे घर पुॼाए वञ। सालू ॾे त ख़बर, तुंहिंजो को मुॾे लहणो लिखो आहे छा? जा बटाई करे अन रेस जे गोदाम में रखे वियो आहीं? जा मां तुंहिंजो कर्ज़ाई आहियां छा जो अघु खणी वरितो अथई? पर मूं त अहिड़ी ॻाल्हि कई कान्हे। हुकुम थी वेंदो हलाई। कमदार वॾा, इहो मुंहिंजो न पर मूं वारे छोरे जो हुकुम आहे त शाम ताईं अन जी बोरी असांजे घर पुॼी वञे, न त पोइ टांगू भॻल हूंदई। छा इहो मूसा जो हुकुम आहे? वॾा कमदार, तूं ई ॿुधा, मुंहिंजो अहिड़ो मुंहुं मुहांडो आहे जो मां रेस नवाब खान जे कमदार लीमे खान जे मथां बि हुकुम हलाईंदुसि। ठीकु आहे ठीकु आहे, हिकिड़ी बोरी आहे 5 बोरियूं खणी वञे, हल गोदाम ते त खणी जाए, घर खणी वञे। मूंखे ॿिया बि कम घणा आहिनि, एतिरो वांदो न आहियां जो तोसां गोदाम ते हलां। अन मोकिलियो न मोकिलियो तव्हांजी मर्ज़ी। मूंखे छोरे न्यापो ॾिनो, उहो न्यापो मूं तो ताईं पुॼायो। हाणे तूं ॼाणी, छोरो ॼाणे, मुंहिंजो न वञे। छा लॾ बि ॾे ऐं लॾाणी बि ॾे ऐं दर ते बि पहुचा। रेस अहिड़नि चोरनि खे अगरि अहिड़ो दादलो कयो न त पोइ असां कमदारनि जी इज़त केरु कंदो? सरीना, ओ मुंहिंजी राणी, सरीना किथे आई? जी जी अचा पई। अच त वियो वञो। छो को ज़रूरी कम आहे छा? जेकॾहिं कमु न हुजे त छा पाण में असां अकेलाई में वेही नथा सघूं? बिल्कुलु वेही सघूं था, पर वेहण जो को मौज़ू त हुजे। अच मूंसां, तोसां मूंखे ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। अच वे त तोसां सलाह कर। सलाह? हा, मां सोचां पियो त पाण खे उमिरो करणु घुरिजे। हा, इहा त सुठी ॻाल्हि आहे, पर पोइ थी कंहिंखे पारत करे वेंदो। काश असांजो औलाद हुजे ऐं न मिल्कियत जो वारिस। जेकॾहिं तूं इजाज़त ॾी त मां ॿी शादी कयां। न सही न, मां पंहिंजी ज़िंदगी में इहो कॾहिं बि न चाहींदसि त मुंहिंजो प्यार ॿिनि हिसनि में वंडिजी वञे। ॿी शादी मां औलाद जे लाइ कयां थो, प्यार वंडण जे लाइ न। जॾहिं हिन घर में ॿी औरत आई न त तव्हांजो प्यार मुंहिंजे लाइ उहो कोन हूंदो जेको हाणे आहे। मां त शादी औलाद जे लाइ कयां पियो, पर जेकॾहिं तूं रंज आहीं त कोन कंदुसि। जेकॾहिं उमिरि ते हलण जो इरादो हुजे त पोइ अदे सुल्तान खे पार त करे हलो। तुंहिंजो भाउ सुल्तान मुंहिंजी ख़िदमत करे थो, उहो इनकार कोन कंदो, पर मूं अञा को फ़ैसिलो फाइनल कोन कयो आहे। जेकॾहिं इरादो करे हलियासीं त ज़ाहिर आहे सुल्तान खे ई पोइ जी पारत कंदासीं। जेकॾहिं तो ॿी शादीअ जो इरादो कयो त मां पंहिंजे पाण खे ज़िंदा कोन छॾींदसि। तोखे रोडाए, मां ॿी शादी कोन कंदुसि। तूं मुतमैन रह। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।